अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अॻभराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विढ़ण वियो। 4 सालनि खां विढ़े पियो। गुज़िरियल अमेरिकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसी ते हथियार छॾे आई। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। असां नेटो ते $खरबें ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जे पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत ख़तम करे छॾी आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़ हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कयो।